नाज़रीन ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। कंदकोट भरिसां इंडस हाईवे ते ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो। गौसपुर वासी बख्शण मीराणी फौत थी वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। इहा अफ़सोसनाक ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। कंदकोट खां त कंदकोट भरिसां इंडस हाईवे ते ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो। गौसपुर वासी बख्शण मीराणी फौत थी वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं। कंदकोट भरिसां इंडस हाईवे ते ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर लॻो। गौसपुर वासी बख्शण मीराणी फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। कंदकोट खां अवां सां शेयर कंदा हलूं त कंदकोट भरिसां इंडस हाईवे ते ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर लॻो। गौसपुर वासी बख्शण मीराणी फौत थी वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कंदकोट के रिपोर्टर हफ़ीज़ मलिक असां सां लाइन ते मौजूद है। जी हफ़ीज़, अपडेट कजो वधिक छा तफ़सील आहिनि? कजो वधिक। बी सेक्शन थाने जी हद कंपराणी लाड़ो वट इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार मोटरसाइकिल है ट्रक जो जो आमो सामो टक्कर थी पे, जैसे नतीजे में मोटरसाइकिल सवार है गौसपुर जो रहवासी बख्शण मीराणी वो मौके ते ही फौत थी वियो, जॾहिं त संदसि जो साथी जो कश्मीर बाजकाणी वो ज़ख्मी थी वियो, जॾहिं त ट्रक ड्राइवर हसीनाबाद में जाइ वारता तां फरार थी वियो। पुलिस जो हादसे जो इतला मिलंदे ही हादसे वारे हंध पहुची करे फौती जो अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।